लाइक कयो ऐं सब्सक्राइब कयो असांजे हिन ऑफिशियल टीवी खे त जीअं असांजे वीडियो जी हर पहिरीं नोटिफिकेशन तव्हां ॾे जल्द खां जल्द पहुची सघे। मलाखड़ा टीवी सब्सक्राइब करण न विसारींदा ऐं लाइक करण न विसारींदा ऐं ॾिसण न विसारींदा। जेडी नजर दोड़ाईंदा अवागे बाकायदे रजब राम ॾिसण में ईंदो, गुलाम नबी शीदी ॾिसण में ईंदो। टन टनाटन मुक़ाबिलो, मज़े वारो मुक़ाबिलो, दिलचस्प मुक़ाबिलो ॾियणो खपे। आज़म जोखो अदा आज़म जोखे पहुतो संदस कुर्ब महिरबानियूं आज़म जोखे जा इंजीनियर निसार अली जोखे अदा आज़म जोखे पहुतो हाणे पहुतो अदा आज़म जोखे जबरदस्त मुक़ाबिलो रजब रामू टन टनाटन मुक़ाबिलो लॻो पियो बाक़ाइदे सॼी दुनिया जो इत्तलाह रजब रामे खे अॼु ॾिसो रजब रामू यूट्यूब ते ॾिसंदा हूंदा, फेसबुक ते ॾिसंदा हूंदा, टिकटॉक ते ॾिसंदा हूंदा, टीवी चैनल में ॾिसंदा हूंदा, अखबार में ॾिसंदा हूंदा। अॼु रूबरू ॾिसो रजब रामू गुलाम नबी होशियार सीधी बाकायदे रांदी करो पहलवान नूरानी हुजे बुदशाह हुजे पूरे पाकिस्तान में मुकाबला कंदो आहे। गुलाम नबी सीधी होशियार सीधी जबरदस्त मुकाबलो लॻो पियो बाकायदे सीधी सीधी लॻे ताड़ी कामरेड ज़ाहिद जोखे जो बिनामा होशियार जबरदस्त मुकाबलो मज़े वारो मुकाबलो टन टनाटन मुकाबलो दिलचस्प मुकाबलो वाह रामा पुट वाह रामा वाह मल्लू इनके चइबो मल्ल बाकायदे चई ॾींहंनि जूं सुकून लही वयूं। होशियार रामू रजब रामू ऐं गुलाम नबी शीदी मल्लोगी मुकाबलो सख्त जबरदस्त टनाटन मुकाबलो लॻो पियो, दिलचस्प मुकाबलो लॻो पियो। होशियार जबरदस्त मुकाबलो वाह रामू वाह होशियार रामू होशियार सीधी 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 है रामू रामू हाय 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 खास के लिए छोरो छोरो वली माम हिमायती परवेज खास के लिए नाम मुकाबलो टनाटन मुकाबलो होशियार मंसी खटियाड़ा वाह खटियाड़ा वाह 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 पुत्र कोई मुकाबलो सख्त मल्ल पोई मुकाबलो सख्त रोशन जोखो इनाम जो रजा सीधे गए परवेज खास के लिए बस 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 तमाम दिल जो गहराई सा साईं वे तरफा वेलकम शुक्रिया ऐसा दस कुर्ब ते 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 बस 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 वाह खटियाना रजब रामू गुलाम नबी शीदी मल्ल पोई मुकाबलो सख्त 70,000 रुपया इनाम है नजरिए पे पहिरीं रामू मारियो आहे वॾे मुक़ाबले खां पोइ रामू दसियो आहे ऐं पोइ मल्ल मुक़ाबिलो जारी सारी आहे। गुलाम नबी शीदी बाक़ाइदे अवाम जो रांदी कहिड़ो पहलवान पूरी सिंध जो दाख़िलो पहलवान गुलाम नबी शीदी ऐं सिंध मल एसोसिएशन जो जनरल सेक्रेटरी पहलवान गुलाम नबी शीदी पूरे सिंध जे मलनि जो अॻुवान आहे गुलाम नबी शीदी। तव्हां पूरे पाकिस्तान में मुक़ाबला कंदड़ पहलवान गुलाम नबी शीदी हेॾा रजब रामू आए 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 सिंध बलोचिस्तान लगे ताड़ी ताड़ी बच्ची रहीमो वाजो मुकाबला वाने वने ताज मोहम्मद शोरा वाह होशियारी पहलवान रहीमो रजब रहीमो हेरा से काबिल एहतराम साईं राशा शिराजी बादशाह मरान मजवा शोरा तो की मल्ल तारीफी ने मौला सी के सलामत रखे ये नहीं ने जो ताड़ी हो जाइंदो अल्लाह कंदो मदीने वाले जो दीदार कंदो ताड़ी लगे थींदा आहिनि छो जो ही ये समझो जो साईं एजाज साहब सिर्फ साईं रियाज साहब जो वालिद साहब कोन हो पर ये समझो त ठठे ज़िले जी अवाम सभिनी जो वालिद साहब हो असांजो वॾो हो असांजो मोहतरम हो ऐं अॼु बि असांजी दिलनि में उहो ज़िंदा आहे। अल्लाह सी उन्हनि खे जन्नतुल फिरदौस में आला ऐं बाला मक़ाम नसीब फरमाए ऐं हमेशह उन्हनि जी दुआउनि जो सायो असांजे मथां बरक़रार हुजे। उहो मर्द मुजाहिद हो जंहिंजे हुजण ते बाक़ाइदा असांखे फ़ख्रु हो ऐं अॼु बि फ़ख्रु आहे ऐं ता हयात फ़ख्रु रहंदो। ऐं तव्हां सभिनीनि सां अपील करंदो हिकिड़ी ज़ोरदार तारीफ़ थी वञे साईं हिकु दफ़ो ॿियो ज़ोरदार नारो लॻे नारो पंतरी सौ लख नारो सलाम पेश करो तो अली गुलाम पालारी के जो बाकायदा इन मलाखड़े में हड़ा वड़ा करे कोशिश कंदो ऐं कंहिंखां को ताउन कोन वठंदो पंहिंजे खीसे मां ख़र्च करे इन मलाखड़े के 4 चंद लगाईंदो। अली गुलाम पालारी जी टीम के साथ सलाम पेश करूं था ऐं उन्हनि जी मोहब्बतनि के सलाम पेश करूं था जेका खास करे गुलाम अली गुलाम पालारी के सभिनी की तरफ अस्सलाम वालेकुम और थोड़ा तो आया
साईं अयाज शाह खे मुंहिंजो पे त 5 साल 6 साल पहिरियां हिते इन ग्राउंड में बि जॾहिं फर्स्ट प्रोग्राम थियो हुन में वॾी दुनिया हुई अॼु ॿलनि जो तमामु घणा माण्हू आहिनि त उते बि साईं अयाज शाह लफ़्ज़ हुआ यादि पिया हलियो गेम पिया हलियूं त तमामु सुठी ॻाल्हि आहे इहे रांदियूं थियनि थियूं पंहिंजी सिंध जी सकाफ़त आहे त माण्हू हिन में लुत्फ़ वठनि था ऐं स्पोर्ट्स रांदियूं जेको माण्हू खेॾे थो ग़लति चीज़ुनि खां बचे थो मंशात खां बचे थो ॿियनि चीज़ुनि खां बचे थो त तमामु सुठी ॻाल्हि आहे ऐं सभिनी खे थोराए थो गुलाम नबी हुजे जेके मल एसोसिएशन वारा साईं अयाज शाह आहे पर जेके बि नौजवाननि जेका वणनि था पंहिंजे ज़िले जा हुजनि सरपारकर जो रायमू वेठो आहे ख़ासि करे इहो मटियारी जूं पहले कहिड़े कहिड़े ज़िलनि खां आया आहिनि जेके करे उन्हनि जी वॾी महिरबानी आहे सॼी सिंध में जेके पंहिंजी सकावत खे दोहिराइनि था और सभिनी खे थोरा आहियां वॾी महिरबानी अलाह पाक सभिनी खे ख़ुशि रखे बाक़ी मल आहे लाज़मी आहे ॿ वणंदा को खपंदो को हारींदो साईं इहो ई आहे साईं गुजे लाइ स्टेडियम लाइ का ज़मीन असांखे अलॉट कई वञे इंशाअल्लाह ताला वञो में जॾहिं खां मिलंदी गुजे में डिमांड आहे स्टेडियम जी जंहिंमें जेकी बि रांदियूं थियनि मलाकर जी रांदि थिए ॿियूं गेमूं थियनि अलाह कंदो असां वटि इरिगेशन डिपार्टमेंट अगरि जो का गांव खाली में पियल आहे। ज़मीन इंशाअल्लाह क़िस्मत तव्हांखे मंज़ूर कराए ॾींदासीं गुजे लाइ बि इंशाअल्लाह साईं ताला इरिगेशन डिपार्टमेंट जो प्लाट खाली पियल आहे हिकिड़ो न गवर्नमेंट कहिड़ी बि डिपार्टमेंट इरिगेशन जी हुजे ॿिए डिपार्टमेंट जी हुजे तव्हां ज़मीन मूंखे ॿुधायो इंशाअल्लाह ताला सीएम सिंध साहिब मुराद शाह साहिब खां चेयरमैन बिलावल भुट्टो साहिब खां वठी इजाज़त वठी इंशाअल्लाह तव्हांखे ग्राउंड मंज़ूर साईं केॾी महिल प्रेस क्लब गुजे ते चांहि पियो त प्रेस क्लब में ईंदासीं बाक़ी रायमू साहिब बीठो आहे ऐं शोरो साहिब बीठो आहे हुनखे तो तमामु मतलब नेक नीति था ईमानदारी था घुरिजो पर धक न करण वारो जे हथ कढी वञिजो पर घुरिजो नेक नीति था वॾी महिरबानी